मथा छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अम्मा सूंह तुंहिंजी मथा छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जा दोस्तों, काफ़ी वक़्त खां पोइ आऊं तव्हांजो दोस्त अब्दुल्ला कुमराणी तव्हां सां मुखातिब थी रहियो आहियां। हिन वक़्तु जेके असां वटि हालतूं आहिनि या जेको मुल्की असां वटि हिन वक़्तु जेका सिचुएशन आहे उहा ज़ाहिर आहे त इहा आहे त हिन वक़्तु असां वटि इलेक्शन जो ज़मानो आहे ऐं 5 तारीख़ ते जेका आहे इलेक्शन थियण वञे पई। हिन दफ़े जी इलेक्शन जेका आहे उहा कुझु पहिरियुनि इलेक्शननि खां वधीक निराली ऐं ज़ाहिर आहे त हिन इलेक्शन में जेको हिन वक़्तु वॾे में वॾो जेको रोल प्ले करे पई उहा सोशल मीडिया करे पई। ऐं ज़ाहिर आहे त सोशल मीडिया जीअं जीअं अॻियां वधी आहे ऐं सोशल मीडिया जीअं जीअं अॻियां जेको आहे सो बितदरीज पंहिंजो स्पेस पैदा कयो आहे हिन सॼे अमल जे दौरान, त उन में सोशल मीडिया जो हिकिड़ो किरदारु जेको आहे वाज़े नज़र आयो आहे। पुराणनि ज़माननि में जॾहिं का इलेक्शन थींदी हुई त ज़्यादातर जेको उमेदवारनि जो रुझान हूंदो हो उहो प्रिंट मीडिया ते हूंदो हो। प्रिंट मीडिया खां पोइ अॻियां हली जॾहिं इलेक्ट्रॉनिक मीडिया जो रवाज थियो त इलेक्ट्रॉनिक मीडिया बि हिकिड़ो वॾो मीडियम ऐं हिकिड़ो वॾो जेको आहे सो मूड ऑफ एपरेटस हो, जंहिंजे ज़रिए उमेदवार पंहिंजो मंशूर उमेदवार पंहिंजी पार्टीअ जा जेके नज़रिया, सोच, सननि जेको पंहिंजो मैनिफेस्टो उहो माण्हुनि जे साम्हूं आणींदा हुआ। पर हिन वक़्तु सोशल मीडिया जेका क्विक बि आहे ऐं तकड़ी बि आहे, उनजो जेको रिस्पॉन्स आहे उहो वधीक स्ट्रांग आहे ऐं उहो स्ट्रांग रिस्पॉन्स जेको आहे उहो नज़र अचे पियो ऐं उहो उन पंहिंजो हिन वक़्तु इम्पैक्ट बि छॾियो आहे। तोड़े जो असां वटि इहा ॻाल्हि बि कंहिं हद ताईं दुरुस्त आहे त पॉलिटिक्स में हाराइण खटाइण वारा माण्हू जेके आहिनि उहे आम माण्हू आहिनि, उहे कॉमन माण्हू आहिनि ऐं उन्हनि कॉमन माण्हूअ जो सोशल मीडिया ते एतिरो वॾो को असर कोन्हे को, या सोशल मीडिया ते उन्हनि जी एक्सेस एतिरी कान्हे का। हिन ॻाल्हि में को शक कोन्हे को त वाकई में असां वटि मासिस में जेके माण्हू रहनि था, असां वटि जेके माण्हू आम ज़िंदगी गुज़ारींदा या जेके माण्हू असां वटि गुरबत हेठां लकीर वारी ज़िंदगी घारीनि पिया, उन्हनि माण्हुनि वटि इन मास मीडिया जो या जेका इहे असां चऊं त भई हिन वक़्त जी जेका असांजी मीडिया आहे इन मीडिया जो एतिरो वॾो को इम्पैक्ट कोन थो पवे। पर हिन वक़्तु सिंध में थोरे पाकिस्तान में जेको 60% आहे उहो असांजो यूथ आहे। उहो जेको यूथ आहे उन वटि इहा एक्सेस जेका आहे सा आहे। पोइ आऊं ईअं खणी न चवंदुमि त उहा एक्सेस जेका आहे 60% जेका यूथ आहे उन वटि 100% हूंदी, पर उहो जेको यूथ आहे उहो यूथ जेको आहे उहो पंहिंजो रोल प्ले करे पियो ऐं उहो जॾहिं रोल प्ले करे पियो त हिन वक़्तु काफ़ी हालतूं जेके आहिनि तब्दील थींदल जेके आहिनि नज़र अचनि पियूं। हाणे का बि ॻाल्हि या को बि धोखो या को बि अहिड़ो अमल जेको आहे उहो अखियुनि खां ओझल बि कोन्हे को ऐं लिकाए बि कोन थो सघिजे, छाकाणि जो मिंटनि में हुनजो जेको क्विक रेस्पॉन्स आहे उहो सोशल मीडिया जे ज़रिए
आम माण्हू ताईं पहुचे थो ऐं पोइ ज़ाहिर आहे त असां वटि जीअं सीना ब सीना या ज़बान टू ज़बान ॻाल्हि टू ॻाल्हि जेका आहे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते पहुचे थी ऐं माण्हू उन ते पोइ वरी डिस्कस बि कनि पिया ऐं उहे ज़ाहिर आहे शयूं जेके आहिनि असांजे अॻियां आहिनि। हिन वक़्तु मुल्क में जेके हालतूं आहिनि त जेका मुस्लिम लीग नून हुई उनमें पहिरें ई खां जेकॾहिं मुस्लिम लीग जी असीं हिस्ट्री खे ॾिसंदासीं त मुस्लिम लीग हमेशह रही आहे इस्टेब्लिशमेंट जी जमायत। मुस्लिम लीग जेका रही आहे जेकॾहिं असीं कायदे आज़म वारे ज़माने खां वठी ॾिसूं त मुस्लिम लीग उन्हनि ई माण्हुनि ते मुश्तमिल हुई जिन खे अंग्रेज़नि पंहिंजे सॼी जेका 100 साल जेका उन्हनि जी असांजे मथां हुकूमत हुई उनमें तयारु कयो ऐं ज़ाहिर आहे पोइ खान बहादुर उहे सर ऐं उहे जेके असां वटि पटवारी हुआ या असां वटि जेके जागीरदार हुआ उन्हनि खे रियासत जेको आहे सपोर्ट कई हुई ऐं रियासत जेका आहे अॻु में अॻियां हली जेके जागीर हुई उहे बि उन्हनि खे अता करे वई ऐं पोइ जॾहिं वरी पाकिस्तान जोड़ण वारो अमल शुरू थियो त उन ज़माने में जेका मुस्लिम लीग हुनमें इन्हनि जागीरदारनि जो इन्हनि पीरनि जो इन्हनि सर ऐं खान बहादुर जा जेके किताब हासिल करण वारा माण्हू हुआ उन्हनि जो ई ज़ाहिर आहे त इलेक्टेबल उहे ई सॾिया विया पिए ऐं उन्हनि जो ई इक़्तिदार ते जेको आहे सो कब्ज़ो हो। पोइ हुन मुस्लिम लीग खे बि असां ॾिठो त कॾहिं उहा कन्वेंशनल मुस्लिम लीग हुई, कॾहिं खान कयूं वारी मुस्लिम लीग हुई, कॾहिं चट्ठा ग्रुप वारी मुस्लिम लीग हुई, कॾहिं जूने जो ग्रुप हुई त कॾहिं वरी जेको आहे मुस्लिम लीग असां ॾिठो त जेका आहे सा फंक्शनल मुस्लिम लीग जे रूप में असांजे साम्हूं आई त साॻी मुस्लिम लीग पर हुन मां मुख़्तलिफ़ जेके जुड़ा ठहंदा विया, मुख़्तलिफ़ ग्रुप्स ठहंदा विया ऐं उहा मुस्लिम लीग जेका आहे उहा पाकिस्तान जी ख़ालिक जमायत जे नाले सां पंहिंजे पाण खे सॾाईंदी हुई ऐं उहा मुस्लिम लीग हुनजो इंफ्लुएंस जेका आहे उहो पाकिस्तान जे जोड़ण खां वठी वेंदे अॼु ॾींहं ताईं जी जेका पॉलिटिक्स आहे हुनमें हुनजो रहियो आहे। अॻियां हली कुझु जेके आहिनि से उन ई मुस्लिम लीग मां ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो जॾहिं अयूब सां नाराज़ पहुतो ऐं पोइ उन पीपल्स पार्टी जोड़ी ऐं पोइ उन पीपल्स पार्टी जेका आहे सो असीं ईअं चऊं त भई मग़रबी पाकिस्तान में उहा अक्सरियत सां खटे आई ऐं ज़ाहिर आहे त मशरक़ी पाकिस्तान में हुन ज़माने में मुजीब जी जेका आहे छा अवामी लीग खटे आई हुई। मुल्क जो अगरि आऊं थी वियो हलियो ऐं पोइ हिते भुट्टे साहिब जेका पंहिंजी सियासत कई ऐं उनजे सियासत सां तमामु माण्हुनि खे समय इख़्तिलाफ़ थी सघंदा, उनजे पॉलिसियुनि सां माण्हू इख़्तिलाफ़ करे सघे थो पर भुट्टे साहिब वरी बि उन सियासत खे जेका सरदारनि जागीरदारनि ऐं खाननि ऐं वॾेरनि जे हथ में हुई उन्हनि खां थोरो हिकिड़ो कदम अॻिते वधाईंदे उनखे थोरो आम माण्हूअ जे ऐवान ताईं पहुचायो ऐं हिकिड़ो उन वर्कर क्लास जेको आहे तयारु कयो ऐं उहो वर्कर क्लास जेको उनजी पार्टीअ में कुझु अमल दख़ल जेको आहे उहो रहियो। तोड़े जो अॻियां हली उन भुट्टे साहिब जी जमायत में बि वरी साॻिया जागीरदार, साॻिया वॾा पीर ऐं मीर ऐं वॾा वॾा खान ऐं मुख़्तलिफ़ जेके असांजा पुराणा हिकिड़ा इलेक्टेबल आहे उहे वापसि पीपल्स पार्टी में शामिल थी आया पर पीपल्स पार्टी में हिकिड़ो इंटेलेक्चुअल्स जो हिकिड़ो लॾो हो ऐं भुट्टे साहिब जो पार्टी ते कंट्रोल हो। हुनजे करे उन पंहिंजूं जेके हिकिड़ियूं पॉलिसियूं पंहिंजे ज़हन में आंदियूं हुयूं उन्हनि पॉलिसीज़ खे जेको आहे हुन अमल दख़ल में आणण में हुन वटि हिकिड़ी कुवत हुई ऐं हुन कुवत तहत हुन सॼे अमल खे अॻियां वधायो पिए पर आहिस्ता आहिस्ता पीपल्स पार्टीअ में उहे इलेक्टेबल जेके आहिनि शामिल थी विया हलिया। अॻियां हली ज़ालक जी मार्शला जे दौर खां पोइ पार्टियुनि में जेका आहे वधीक भञ डाह थी ऐं जॾहिं गैर जमाती बुनियादनि ते असां वटि इलेक्शन थी ऐं पीपल्स पार्टीअ उनजो बाइकाट कयो त हिकिड़ा उहे माण्हू जेके मजलिस शूरा जा मेंबर हुआ हिकिड़ा उहे माण्हू जेके अवामी मनता या अवामी ताईद न रखंदड़ हुआ पर उन्हनि खे जॾहिं स्पेस मिलियो त उहे ॿीहर जेके आहिनि से वरी उहे खान सरदार आहिनि उहे इब्नुल वक़्त माण्हू जेके आहिनि से ॿीहर अची विया असेंबलियुनि में ऐं पोइ असेंबलीअ में अंदरि वरी उन्हनि जी हिकिड़ी जमायत ठाही वई ऐं उहा जमायत ॿीहर वरी साॻी जेका आहे सा मुस्लिम लीग जे नाले सां ई ठाही वई हली ऐं उहा जमायत जेका आहे उनखे इक़्तिदार ॾिनो हुयो ऐं पोइ बकौल असां वटि आमुर जा लफ़्ज़ जेके हलंदा रहिया त शरीफ़ उन नफ़्स जेको आहे वज़ीर अज़म मोहम्मद खान जूने जो साहिब जेको आहे उन सॼे निज़ाम जी जेका आहे अॻुवाणी जो फर्ज़ सर अंजाम पे ॾिनो ऐं ज़ाहिर आहे वरी जॾहिं हुन थोरो एस्टेब्लिशमेंट सां महाज़ो अटकाइण जी कोशिशि कई त जहाज़ मां लहण वक़्तु ई खेसि चयो त तूं हाणे वज़ीर अज़म न रहियो आहीं ऐं पोइ उन ई जमायत मां वरी तयारु करे संदसी ख़िलाफ़ जेके आहिनि माण्हू तयारु कया विया जिन हुन सां गद्दारी कई छो त जीअं मूं पहिरियों चयो त मुस्लिम लीग जो रहियो आहे पुराणो ट्रेंड त उन में माण्हुनि पंहिंजे पाण खे तेज़ीअ सां
एस्टेब्लिशमेंट जे आशीर्वाद सां तब्दील करण वारे अमल में जेका शिराकत कई आहे ऐं उनजे ई करे उनजा मुख़्तलिफ़ धड़ा या मुख़्तलिफ़ रूप या मुख़्तलिफ़ नाला असांखे नज़र ईंदा रहिया आहिनि माज़ी में बि ऐं ज़ाहिर आहे त उन खां पोइ वारी जेका सियासत थी आहे उन में बि असांखे नज़र ईंदा रहिया आहिनि। अॻियां हली नवाज़ शरीफ़ खे हिन क़िस्म जी चांस ॾिनी वई ऐं हू मुस्लिम लीग जेका नवाज़ जे नाले सां जेका आहे सो मार्केट में अची रही हली ऐं उनजो मुक़ाबिलो जेका आहे सो वरी पॉपुलर पार्टी जेका पीपल्स पार्टी हुई उन सां करायो वियो ऐं उन खां पोइ जॾहिं मुहतरमा जी शहादत थी ऐं उन खां पोइ वरी पीपल्स पार्टी खे जॾहिं इक़्तिदार मिलियो ऐं उहा पार्टी जेका आहे जेका अॻु में जंहिं वटि हिकिड़ो वर्कर क्लास हो जंहिं वटि इन क़िस्म जी जेका आहे हिकिड़ी केडर तयारु थियल हो वर्करनि जो उहा बि ॿीहर वरी जेका इलेक्टेबल जे जेका वर चढ़ी वई हली ऐं ज़ाहिर आहे हिन वक़्तु जेका उहा पीपल्स पार्टी जेका अॻु में वर्करनि जो बि हिकिड़ो हुन में अमल दख़ल हूंदो हो इलेक्टेबल सां गॾोगॾु उहा पार्टी हींअर टोटल जेका आहे हींअर इलेक्टेबल ते डिपेंड करे पई ऐं ज़ाहिर आहे त इलेक्टेबल जेके आहिनि असां वटि साॻे असांजा मुख़्तलिफ़ जेके असां वटि ज़ातियूं आहिनि उन्हनि ज़ातियुनि जा जेके सरदार आहिनि उन्हनि ज़ातियुनि जा जेके चङा मुड़ुस आहिनि या उन्हनि ज़ातियुनि जा जेके अॻुवान आहिनि ऐं प्लस वरी उहे जेके जागीरदार ऐं सरमाएदार आहिनि ऐं बिज़नेसमैन आहिनि उहे ई उन पार्टी जा टिकेट होल्डर आहिनि या उहे पार्टी जेका हाणे उन्हनि खे टिकेटूं ॾियण में वधीक पंहिंजी आदत थी महसूस करे। गॾोगॾु हिन मुल्क जी सियासत में असां ॾिठो त जेके असांजा क़ौम परस्त लॾो ऐं ज़ाहिर आहे उन क़ौम परस्त वरी इन सियासत में डायरेक्ट इलेक्शन जी सियासत में हिसो कोन पियो वरितो ऐं उन्हनि जी सोच पइजी हुई त हीअ जेका जमहूरियत आहे उहा जमहूरियत असांखे इन अंदाज़ में सूट कोन थी करे छाकाणि हिन जमहूरियत में जेकॾहिं असीं ॾिसूं त हिकिड़े सूबे वटि जेके आहिनि वधीक सीटुनि जे हुजण जे करे उन वटि वधीक अख़्तियार आहिनि जेकॾहिं टई सूबा बि जेकॾहिं गॾिजी क़ौमी असेंबली जूं सभु का पार्टी सीटूं खटे उनजे बावजूद बि हूअ असेंबली में जेका अक्सरियत आहे त घटि में घटि हुन पार्टीअ 172 क़ौमी असेंबली जूं सीटूं हुजनि उन अक्सरियत खे उहा मीट नथी करे सघे अंटिल अनलेस हुनखे जेका वॾे सूबे मां जेकॾहिं का पज़ीराई नथी मिले या वॾे सूबे मां जेकॾहिं हुनखे का सपोर्ट नथी मिले त उहा पार्टी जेका आहे मुल्की इक़्तिदार जी जेका वाग आहे उहा संभालण खां कास्तर आहे। त जेके असांजूं क़ौम परस्त धुरियूं हुयूं उन्हनि सदाई इलेक्शन जी सियासत जी मुखालफ़त कई ऐं उन्हनि कॾहिं बि उनते बिलीव न कयो उनजे करे का क़ौम परस्त धुर जेका इलेक्शन जी सियासत करे उहा बि असां वटि मौजूदु न रही। हा हिन खां अॻियां हली उन क़ौम परस्त धुरनि मां मुख़्तलिफ़ जेके धड़ा पैदा थिया उन्हनि मां कुझु धुरनि इहो महसूसु कयो त रियासत में रही करे ऐं सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कजे या सिंध जे हक़नि जी जेका आहे सा हासिलात जे लाइ पंहिंजे हिते जी जदोजहद करे उनजे लाइ मुख़्तलिफ़ जेके साथी अॻियां आया ऐं उन्हनि पंहिंजूं जमायतूं ठाहियूं ऐं असां ॾिठो त उन्हनि खे तेज़ी सां काफ़ी अवाम में पज़ीराई मिली पर हू उहा जेका पज़ीराई हुई उनखे सस्टेन करे न सघिया। हाणे उन्हनि जा रीज़न्स त उन्हनि जमायतुनि जा सरबराह या उन्हनि जमायतुनि जा वर्कर या उन जमायत जा कारकुन पाण ॿुधाए सघंदा त छो आख़िर एॾो वॾो स्पेस मौजूदु हो ऐं एॾी वॾी हिकिड़ी जेका गुंजाइश मौजूदु हुई मुतबादिल जी पर हू मुतबादिल जो दर्जो छो न हासिल करे सघिया ऐं सिचुएशन आहे त जॾहिं का असां वटि इलेक्शन थिए थी त उहे जेके असांजूं उहे धुरियूं जेके सियासत जो महवर या उन्हनि जा जेके स्लोगन्स आहिनि उन्हनि खे असीं चई सघूं था त हू प्रो जेके आहिनि से क़ौम परस्त आहिनि डायरेक्टली असीं उन्हनि खे ईअं न बि चऊं त ही को क़ौम परस्ती जी सियासत कंदा पर हू सिंध जे मसइलनि ते या सिंध सां उन्हनि जी वधीक जेका आहे असांखे उन्हनि जो लॻ लाॻापो नज़र अचे थो पर उहे जमायतूं उहे ग्रुप जेके आहिनि उन्हनि वटि एतिरी स्ट्रेंथ कोन हुई जो सॼी सिंध में सिर्फ़ु पंहिंजा उमेदवार बीहारे सघनि यानी इलेक्शन खटण त हिकिड़ी अलॻि ॻाल्हि थी वेंदी पर हू पंहिंजा उमेदवार सॼी सिंध में बीहारीनि ओतिरी बि हुननि में सघ कान हुई ऐं डे ब डे बजाए हू अॻियां वधनि ऐं हुननि जी उमिरि जमायत जी वॾी थिए त हुननि में मेच्योरिटी अचे उन्हनि में सघ में इज़ाफ़ो थिए रहंदो उन्हनि मां वरी माण्हुनि जे टुटण जो ऐं निकिरण जो रेशो जेको आहे उहो ॿियो वधंदो त बजाए सघ हासिल करण जे उहे जमायतूं जेके आहिनि अॻियां वधण जे उहे डिटोरेशन जे तरफ़ गामज़न थींदियूं थी वयूं ऐं ज़ाहिर आहे पोइ माण्हुनि वटि ऐं ख़ासि तौर ते सिंध जे माण्हुनि वटि को ॿियो को ऑप्शन ई कोन हो सवाइ पीपल्स पार्टी जे हू चवनि था त का मुतबादिल क़यादत आहे कान का जंहिं क़यादत खे असीं अॻियां आणण जे लाइ पंहिंजे हिते जूं मोहबतूं उन्हनि खे अर्पियूं
ईअं हलंदे हलंदे ज़ाहिर आहे त इमरान ख़ान जी पार्टी PTI जेका इमर्ज थी ऐं पोइ उन सॼे पाकिस्तान में पंहिंजी कैंडिडेट्स खे बीहारियो, पर सिंध उन्हनि जी बि प्रियोरिटी ते कान हुई ऐं सिंध में उन्हनि इन लेवल जो को कमु कोन कयो, सिंध में उन्हनि का अहिड़ी तंज़ीम साज़ी कोन कई। इन जो नतीजो इहो निकितो त उहो जेको स्पेस हो उहो स्पेस उहो ई स्पेस रहियो ऐं कंहिं क़िस्म जो जेको स्पेस ऑक्यूपाए करण वारी ॻाल्हि कान्हे ऐं सिंध जे माण्हू वटि ॿी का चांस या ॿियो को ऑप्शन ई कोन्हे को सवाइ इन जे त उहो हिकु दफ़ो ॿीहर पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हिमायत करे या पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वोट ॾे, छाकाणि जो सिंध में ॿी का अहिड़ी कुवत या ॿी का अहिड़ी धुर उभरी साम्हूं कान आई। हाणोकी जेके इहे इलेक्शनूं थियनि पियूं, जीअं मूं चयो त हिननि इलेक्शननि में हिकु त माना जेको रहियो आहे सोशल मीडिया जो किरदारु रहियो आहे उहो इलाही सगारो रहियो आहे। बेशक असां सभई दोस्त हिन ॻाल्हि ते एग्री बयूं, सहमत बयूं त सोशल मीडिया ते वेठल 50,000 माण्हू या सोशल मीडिया ते वेठल 500 माण्हू या सोशल मीडिया ते वेठल जेके मुख़्तलिफ़ असांजा दोस्त आहिनि उहे के एॾो वॾो असरु कोन था रखनि, मासिस ते हुननि जो एॾो वॾो असरु कोन्हे को। माण्हुनि जा इशूज़, माण्हुनि जूं प्रियोरिटीज़ जेके आहिनि से जेके या जेको आम वोटर आहे उनजी जेका प्रियोरिटी आहे उहा थोरी डिफरेंट आहे। या आम वोटर जेको आहे उहो गुरबत जी हेठां ई लकीर वारी ज़िंदगी गुज़ारण जे करे उहो इन्हनि सभिनी मामलनि खां लातइलक आहे। थोरो जो उहो महसूस बि करे थो त संदसि नुमाइंदनि खेसि भरपूर मोट न ॾिनी आहे, संदसि नुमाइंदनि संदसि उमीदुनि खे उमीदुनि जा जेके हुन उमीदूं हुन पंहिंजे दिल में जेके आहिनि उमीदूं ॿधियूं हुयूं या जेके हुन जूं उमीद हुयूं उन्हनि उमीदुनि खे साभियां जो रूप न मिलियो आहे। असां उन अवामी जमायत जे दौर में ॾिठो त असांजो हारी नारी मज़दूर ऐं कमंद जो वापारी हुजे, चाहे कणिक जो पोखींदड़ आबादगार हुजे, उहो बारदाने जे लाइ या शुगर मिलुनि खां जेको आहे पंहिंजे कमंद जो प्रॉपर अघु वठण जे लाइ रोडनि ते हो, रस्तनि ते हो। असां इहो ॾिठो त असां वटि जेको शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जो लेडी हेल्थ वर्कर प्रोग्राम हो, उन जूं जेके लेडी हेल्थ वर्कर हुयूं उहे पंहिंजे पघार जे लाइ, उहे पंहिंजे पाण खे नौकरीअ में इमर्ज कराइण जे लाइ, पको कराइण जे लाइ बि रोडनि रस्तनि में असांखे नज़र आयूं। असां इहो बि ॾिठो त जेके मास्तर जिन खे मुख़्तलिफ़ टेस्टुनि मां गुज़ारे जेको आहे रियासत जेको आहे या सरकार असांजी जेको आहे रखियो नौकरियुनि में, उन्हनि खे असां लठनि खाईंदे उन्हनि जा मथा फाटंदे ॾिठासीं, उन्हनि जे मथां वाटर कैनन थींदे असां ॾिठी। ऐं अञा ताईं के हज़ारे जेके मास्तर आहिनि जिन खे 2-3 सालनि खां उन्हनि जो पघार बंदि आहे, उहो उन्हनि खे पघार जेको आहे अॼु ॾींहं ताईं कोन पियो मिले ऐं हू ड्यूटी बि कनि पिया, स्कूलनि में वञनि बि पिया, अटेंडेंस बि उन्हनि जी लॻे पई ऐं इवन माना उन्हनि जी बायोमेट्रिक बि थियल आहे, उनजे बावजूद बि उन्हनि माण्हुनि खे जेको आहे पघार कोन पियो मिले। ऐं ज़ाहिर आहे त असांजी हुकूमत जेका आहे, जेका अवामी हुकूमत हुई, अवामी हुकूमत उन्हनि जे हिननि मसइलनि खे हल करण खां कासिर हुई। उनजा सबब कहिड़ा हुआ इहा ॻाल्हि असांखे सम्झ में कोन पई अचे। 18th अमेंडमेंट खां पोइ अर्बन रुपयनि जी जेका बजट जेका आहे असांजे सूबे खे बि मिली, थोरे जो असांजी सूबाई हुकूमतूं हिन ॻाल्हि जी दांह कंदियूं रहियूं त वफ़ाक़ खां उहे घुर्बल जेके फंड्स कोन पिया मिलनि, पर असां वटि थर जी जेका कहे थो, थर में जेको ॾुकार हो, थर में जेका असां हालत ॾिठी थो थिए रोज़ाना जे हिसाब में दर्जने जेके आहिनि मशरूम ॿारड़ा पंहिंजी हयाती विञाए पे वेठा। थर जे माण्हुनि जी जेके कंपटी जूं हालतूं हुयूं उनखे बि असां ॾिठो त को असांजी रियासत असांजी हुकूमत को घणे वॾी सुठे अंदाज़ में जेको आहे हुनखे एड्रेस करण खां कासिर हुई। सॼी सिंध जूं जेके महरूज़ी हालतूं आहिनि उहे के बहितर कोन्हनि के। असां वटि थोरी लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन जेका आहे बहितर थी आहे पहिरें खां, पर असां वटि अॼु बि जेके माण्हुनि जी जेके आम लिविंग स्टैंडर्ड आहे उहो इंतिहाई डिक्लाइन ते पियो वञे। ऐं हिन वक़्तु तेज़ीअ सां जॾहिं डॉलर जी क़ीमत जेका आहे वधी आहे त माण्हू अञा बहितर जेको आहे गुरबत जी हेठां ई लकीर तरफ़ हलियो आहे। ऐं सिंध में मुख़्तलिफ़ जेके इदारा आहिनि उन्हनि जूं सर्वे रिपोर्ट्स बि असांखे ॿुधाइनि पियूं त सिंध जो माण्हू हिन वक़्तु फूड सिक्योरिटी हुनजी जेका आहे एट रिस्क आहे ऐं आबादीअ जो 60% माण्हू जॾहिं हुनजी खुराक जेका आहे एट रिस्क हुजे त ज़ाहिर आहे त उहो कहिड़ो सिहतमंद नसुल ॼणींदो, कहिड़ो जेको आहे सो ज़िनी सिहतमंद नसुल जेको आहे पैदा थींदो। छाकाणि पाण वटि ज़ाहिर आहे हिकिड़ो मुरवजा सिंधीअ में हिकिड़ो आहे त ढ बिना ढोला कान्हे असांजे सूंहं जी। जेको माण्हू सिकम जी अखियुनि सां ॾिसंदो, जेको पेट जी अखि सां ॾिसंदो हूंदो, बुख जेका आहे हुनजी अवलीन तरजीह हूंदी, उहो माण्हू पॉलिटिक्स ते छा ॻाल्हाईंदो, उहो माण्हू तइलीम ते छा ॻाल्हाईंदो, ज़ाहिर आहे उहो माण्हू मुआशी हक़नि ते छा ॻाल्हाईंदो, उहो माण्हू फंडामेंटल राइट्स ते छा ॻाल्हाईंदो, उहो माण्हू जेको बुनियादी ज़रूरतुनि हासिल करण जे लाइ परेशान आहे
ऐं जंहिं माण्हू जी बुनियादी ज़रूरतूं ई पूरियूं कोन पियूं थियनि त उहो माण्हू बाक़ी तब्दीलीअ जे लाइ केतिरो पंहिंजो रोल प्ले कंदो, तो ज़ाहिर आहे त असां महसूस करूं था त उहो एतिरो को बहितर रोल प्ले करण में पंहिंजो किरदारु अदा न करे सघंदो। पर सिंध जूं हिन वक़्त जूं हालतूं जेके आहिनि उहे ॿुधाइनि पियूं त पहिरियों दफ़ो ई असांजे चूंडियल नुमाइंदनि खे रेज़िस्टेंस जेका आहे मिले पई। जॾहिं जॾहिं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते नुमाइंदा वञनि पिया त हाणे माण्हू उन्हनि खे ऐं स्पेशली बुज़ुर्ग न पर जेके असांजो नौजवान आहे उहो उन्हनि खे अकाउंटेबल हाणे ठहराए पियो, अकाउंटेबल उन्हनि खे सम्झे पियो, उन्हनि खे कटड़े में बीहारे करे उन्हनि खे इहो ज़रूरु चवे पियो त एतिरा साल तव्हां किथे हो। छो जो असां वटि रहियो ईअं आहे त असांजा नुमाइंदा त अवाम जे दर्द जी ॻाल्हि कनि था, पोइ चाहे गढ़ी खैरो हुजे, उहो तंगवाणी बख्शापुर थुल हुजे, मीरपुर बुर्लो हुजे, चाहे हाला हुजे, बदीन हुजे, दादू हुजे, छतो हुजे, पर असांजा नुमाइंदा जेके मथी सीट ते चूंडजी अचनि था त पोइ ज़ाहिर आहे त उहे इस्लामाबाद में असांखे नज़र ईंदा आहिनि, उते ई मिलंदा आहिनि, उते ई हूंदा आहिनि ऐं उते उन्हनि सां मिलण बि आम माण्हू जो मुश्किल हूंदो आहे। छठी छमाई जेकॾहिं उहो को पंहिंजे ॻोठ वेंदा बि आहिनि त उहे वरी पंहिंजे बंगले में हूंदा आहिनि, अवाम सां हुननि जो को बि प्रॉपर राब्तो न हूंदो आहे। अहिड़े ई तरीक़े सां वरी जेकॾहिं असांजा सूबाई असेंबली जा मेंबर चऊं या असांजा वज़ीर मुशीर चऊं त पोइ ज़ाहिर आहे असांखे डिफेंस कराची में मिलंदा या क्लिफ्टन में मिलंदा ऐं आम माण्हूअ जी जेको जीअं मूं चयो त बख्शापुर तंगवाणी थुल मीरपुर बुर्ले जो माण्हू आहे या आम कंहिं नंढड़े ॻोठ जो आहे, वरी अञा वॾा शहरनि जी नामूं नाला वरिता आहिनि, उहो माण्हू कीअं इस्लामाबाद पहुचे, उहो माण्हू कीअं पंहिंजे नुमाइंदे वटि जेको कराची जे डिफेंस जे इलाइक़े में पहुचे, त उन्हनि ताईं असांजी अप्रोच, उन्हनि ताईं असांजी रसाई जेका आहे उहा इंतिहाई जेका आहे मुश्किल अमल हूंदो आहे। ऐं आम माण्हू वरी इलेक्शन जे ज़माननि में ई उन्हनि जी दीदार उन्हनि खे हासिल थींदो आहे ऐं अवाम हिकिड़ो दफ़ो ॿीहर जॾहिं उहो इलेक्शन जो ज़मानो ईंदो आहे त उहो ॿीहर वरी वापसि मोटंदा आहिनि ऐं पोइ हींअर ई जेको इलेक्शन जो प्रोसेस हूंदो आहे, जेके महीनो ॿ महीना हींअर इलेक्शन हले पई, इन्हनि ॾींहंनि में ई उहे उते कैंप करे वेंदा आहिनि ऐं माण्हुनि वटि पोइ फातियूं, पोइ पुराणियूं उज़ुरखायूं ऐं पुराणा अबनि ॾाॾनि वारा रिश्तनि जूं यादगिरियूं ॾियाराइण ऐं हिकु दफ़ो वरी ॿीहर जेके आहिनि ख़ुशनुमा जेके आहिनि वाइदा करणु त असीं तव्हांजी ख़िदमत जे लाइ मौजूदु आहियूं ऐं सालनि सदियुनि खां असीं तव्हांजा आज़मायल आहियूं ऐं अबनि ॾाॾनि जा रिश्ता आहिनि, तव्हां हिकिड़ो दफ़ो ॿीहर वोट ॾियो। ऐं पोइ ज़ाहिर आहे त पीपुल्स पार्टी जेका हिकिड़ी पॉपुलर पार्टी रही आहे असां वटि सिंध में ऐं उनमें वरी हेॾा सारा माण्हू जेके आहिनि उहे शहीद थिया आहिनि ऐं उनजे कारकुननि बि कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि त उनजे लीडरनि बि पास्ट में जेके आहिनि कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। त पोइ उहे ई साॻिया वरी जेके आहिनि से ज़ाहिर आहे त दर्द जा दास्तान उहा साॻी शामे ग़रीबा जॾहिं पेश कई थी वञे ऐं पोइ वरी माण्हुनि जे सेंटीमेंट्स खे जेको आहे सो स्टिमुलेट करे जेको आहे सो ॿीहर शहीदनि जे नाले ते वरी उन्हनि खां वोट वरितो थो वञे ऐं ज़ाहिर आहे त जॾहिं अपोनेंट जेको ग्रुप आहे या साम्हूं ॿियो को अहिड़ो को कैंडिडेट कोन्हे को जेको माण्हुनि खे अपील कंदो हुजे, जंहिं माण्हूअ ते माण्हुनि जो को भरोसो हुजे, जंहिं ते को माण्हू जेके आहिनि से ट्रस्ट करे सघनि त भई हीउ माण्हू वरी जॾहिं हिनखे असीं चूंडाराईंदासीं भई ऐवाननि में वञी असांजी ख़िदमत कंदो या सिंध जा जेके दर्द आहिनि या हिन मुल्क जूं जेके पॉलिसीज़ आहिनि उन्हनि ते वञी पंहिंजो को पॉज़िटिव रोल प्ले कंदो। हाउएवर के हिन दफ़े नवां चेहरा मैदान में आया आहिनि, नौजवान मैदान में आया आहिनि, काफ़ी नवाण जेका आहे उहा असांखे नज़र अचे पई ऐं ज़ाहिर आहे त आऊं पाण हिकिड़े पढ़ियल लिखियल तबिके सां तालुक रखां थो या आऊं पाण उहो आहियां जेको ज़ाहिर आहे सोशल मीडिया जो आऊं इस्तेमालु करियां थो, सोशल मीडिया सां आऊं कनेक्ट आहियां, तंहिंजे करे मुंहिंजी नज़र में वरी बि आहे त काफ़ी हद ताईं जेके आहिनि शयूं तब्दील थियलूं आहिनि। सिंध हिकु दफ़ो हाणे जाॻे पई ऐं पंहिंजे नुमाइंदनि जी अकाउंटेबिलिटी करण जे लाइ हुननि वटि हाणे बाक़ाइदा हिकिड़ी सोच पैदा थी आहे। हाणे उहा सोच केतिरी आहे ऐं उहा सोच जो जेको रेशो आहे उहो केतिरो आहे उन ते त ज़ाहिर आहे एक्यूरेट माण्हू जेको आहे सो को तजियो या तबसरो नथो करे सघे, पर हिकिड़ी तब्दीली मूंखे ज़रूरु नज़र अचे पई, हिकिड़ी नवाण मूंखे ज़रूरु नज़र अचे पई ऐं जेको युथ आहे उहो युथ जेको आहे सो हाणे पंहिंजनि नुमाइंदनि खे अकाउंटेबल जेको आहे सो ठहिराइण जे लाइ, अकाउंटेबल सम्झण जे लाइ ज़रूरु पंहिंजो किरदारु अदा करे पियो। त हाणे हिन दफ़े में काफ़ी उहे सुञाण चेहरा जेके आहिनि जे इलेक्शन में बीठा आहिनि, उन्हनि मुख़्तलिफ़ स्टेटस को जेको उनखे चैलेंज कयो आहे ऐं उन्हनि धुरनि जे लाइ माण्हुनि वटि नेक ख़्वाहिशात बि आहिनि ऐं माण्हुनि वटि इन क़िस्म जूं नेक तमन्नाऊं बि आहिनि। त इहे माण्हू जेकॾहिं सिंध जा घण घुरा, इहे माण्हू जेके सिंध जे दर्द खे वधीक आसानी सां सम्झनि था,
उहे जेकॾहिं असेंबलियुनि में पहुचंदा त सिंध पंहिंजे दर्दनि जो दरमान करण वारे अमल में अॻियां वधंदी। सो ॾिसूं था हिन इलेक्शन जा कहिड़ा जेके आहिनि नतीजा निकिरनि था ऐं हीअ इलेक्शन जेका आहे हिकिड़ी ट्रेंड सेट कंदी, हिकिड़ा नवां जेके आहिनि मार्ग सेट कंदी ऐं माण्हुनि वटि हाणे कुझु न कुझु इहा उमेद ज़रूर पैदा थी आहे त सेकंड ऑप्शन बि आहे। हाणे सिंधी माण्हू हमेशह लेसर इविल खे जेको आहे सो पसंदि कंदो आहे, अदा भला घटि नुक़सान ॾींदड़ केरु आहे उनखे खणी जेको आहे वोट कजे। ऐं गॾोगॾु हालतूं तब्दील थियूं आहिनि, जेके सूबे जूं हालतूं आहिनि, मरूज़ी हालतूं आहिनि, एमक्यूएम जी उहा स्टैंड कोन रही आहे। एमक्यूएम जे अंदाज़ में पहिरें इलेक्शननि में बीहंदी हुई ऐं पोइ उन्हनि जे हलकनि में जेको आहे ॿियो को माण्हू इलेक्शन लड़ी न सघंदो हो, या उन्हनि ॾींहंनि में जंहिं अंदाज़ में हू वोटिंग कास्ट कराराईंदा हुआ या जंहिं अंदाज़ में उन्हनि जी हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी हो तरीक़े सां जो उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो आऊं ईअं चवां त उन्हनि जी हिकिड़ी जागीर हुई या हिननि जो हिकिड़ो शहरी इलाइक़नि में जेको उन्हनि जो कब्ज़ो, हाणे उन्हनि जे स्टेटस को खे बि चैलेंज थियो आहे ऐं पहिरियों दफ़ो इहो आहे त हाणे उन्हनि जो वोट बि ज़ाहिर आहे त विराजंदो, छाकाणि PSP उन्हनि खे टफ टाइम ॾियण जे लाइ मैदान में मौजूद थी आहे ऐं उहा ज़ाहिर आहे उन्हनि मां ई उन साॻी पार्टीअ जनम वरितो आहे। त हालतूं काफ़ी हद ताईं तब्दील आहिनि, त ॾिसूं ऐं होप आहे त हीअ इलेक्शन जेका आहे कहिड़ा कहिड़ा जेके आहिनि फ्री एंड फेयर जेकॾहिं इलेक्शन थिए थी ऐं हिन दफ़े जेके ही तब्दीली जेका थी सोशल मीडिया ते ॾिसूं था, उहा सोशल मीडिया वारी तब्दीली माण्हुनि ते केतिरो असरु कयो आहे। माण्हू जेको घर में वेठो आहे, हिकु कामन असांजी जेका औरत आहे, हिकिड़ो कामन असांजो जेको माण्हू आहे जेको ॿाहिराड़ी में रहे थो ऐं ॿाहिराड़ी जी असांजी जेका हेॾी वॾी आदमशुमारी आहे, उहे इन सॼे अमल खे कीअं था ॾिसनि, उहे सिंध जे दर्दनि जे दरमान जेका कीथां महसूस कनि, उहे पंहिंजा कहिड़ा नुमाइंदा चूंडे असेंबलियुनि में मोकिलींदा जेके उन्हनि जे ख़्वाबनि जी ताबीर बि कनि ऐं सिंध खे दर्दनि मां कढी ॿीहर ख़ुशहाली तरफ़ गामज़न बि कनि। त होप आहे 25 तारीख़ वारी इलेक्शन जेका आहे हिकिड़ा नवां लाड़ा ऐं हिकिड़ा नवां ट्रेंड सेट कंदी ऐं कुझु अहिड़ा नौजवान बीठा आहिनि जीअं आऊं उन्हनि जो ज़िक्र करियां त हाणे हिकिड़ो नौजवान आहे अमीर हैदर बबर, उहो कोट गुलामन मां ज़ाहिरा बीठो आहे, जिते हिकिड़ो अहिड़ो MP आहे जेको सालनि खां वठी खटींदो ईंदो आहे, हाणे उनखे हुन चैलेंज कयो आहे। अली पल आहे उहो टंडोलायर मां बीठो आहे, डॉक्टर कादिर मंकी जेको आहे सो ज़ाहिर आहे त शहीद बेनज़ीराबाद मां बीठो आहे, ज़ैन शाह जेको आहे सो बीठो आहे सकरन ऐं वारी सीट ते। हिते अची ॾिसूं त अयाज़ लतीफ़ पली जो बि आहे। अहिड़े तरीक़े सां असीं ॾिसूं त मुख़्तलिफ़ जेके सिंध यूनाइटेड पार्टीअ जा कुझु कैंडिडेट्स आहिनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते बीठा आहिनि, सिंध तरक़ी पसंद पार्टी जा कैंडिडेट्स जेके आहिनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां बीठा आहिनि। हिकिड़ो जेको ही नओं इतिहाद ठहियो आहे GDA जो, ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस, ज़ाहिर आहे हिन ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस में उहे ई माण्हू आहिनि जिन माज़ीअ जूं जा जेके उहे साॻे ई चहिरा आहिनि जिन मुख़्तलिफ़ पार्टियुनि में अॻु में रही करे मुख़्तलिफ़ पॉलिटिक्स जेका कई आहे, पर उन्हनि जे ग्रुप में बि कुझु नवां माण्हू नज़र अचनि था, कुझु नौजवान नज़र अचनि था ऐं जीअं मूं चयो त कुझु उहे इलाक़ाई जमायतूं जेके अॻे सिर्फ़ु सिंध लेवल ताईं या मुख़्तलिफ़ हल्कनि ताईं जेके महदूद हुयूं, उन्हनि पहिरियों दफ़ो कोशिशि कई आहे त घणनि जॻहियुनि तां पंहिंजा कैंडिडेट्स जेके आहिनि बिहारजनि ऐं उन्हनि जूं जेके सोशल मीडिया ते पोस्टिंग्स नज़र अचनि पियूं, उन में ईअं लॻे थो त माण्हू उन्हनि खे पहिरें खां वधीक रेस्पॉन्स कनि पिया, माण्हू उन्हनि खे पहिरें खां वधीक जेका अहमियत ॾियनि पिया। ऐं आऊं चयुसि त शुरूआत जेका आहे हिन सॼी कैंपेन में असांजे साथी लियाकत मीराणी जेको डोकरी खां बीठो आहे ऐं उन लियाकत मीराणी जहिड़े तरीक़े सां साइकिल ते चढ़ी गाॾे ते चढ़ी ऐं मस्जिदुनि जे साम्हूं इवन ईद नमाज़ जे ईदगाह जे साम्हूं हिकिड़े ई मेगाफोन जे ज़रिए जंहिं अंदाज़ में पूरे तक में जेका कैंपेन हलाई आहे, सो बि हिकिड़ो अहिड़ो उत्साह ईंदड़ अमल आहे त जेकॾहिं इन मां ईअं महसूस थिए थो त हाणे इहा इलेक्शन जेका करोड़नि रुपयनि जी गेम हुई ऐं आहे, पर जेकॾहिं को नौजवान, जेकॾहिं को आदर्शी माण्हू, जेकॾहिं को उसूल परस्त माण्हू जेकॾहिं का हिमत करे विझे ऐं उहो बि जेकॾहिं मैदान में लहे चङनि भलनि खे पघर जेके आहिनि से बीहंदा कोन को। त हिन वक़्तु असांजा जेके इहे मुख़्तलिफ़ जीअं मूं नाला खयां या मुख़्तलिफ़ ॿिया बि खोड़ सारा अहिड़ा नौजवान आहिनि जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां हिन वक़्तु बीठा आहिनि, या कुझु अहिड़ा माण्हू जेके सुठी रेपुटेशन वारा ऐं क्रेडिबल माण्हू जेके आहिनि उहे बि मुख़्तलिफ़ जॻह तां हिन वक़्तु बीठा आहिनि
ऐं उहे साबित क़दमी सां बीही रहिया आहिनि, छो जो हिन दफ़े हथ खणण वारनि माण्हुनि जो तइदाद एॾो को सवायो कोन्हे को। खोड़ माण्हू अहिड़ा हुआ जेके बीठा हुआ त सभिनी सोचियो पियो त इहे जॾहिं हिननि खे दॿा ईंदो या हिननि खे जॾहिं का मिंथ कई ईंदी त इहे हथ खणी वेंदा हलिया, पर उहे हथ उन्हनि हथ न खयो आहे ऐं उहे मुतबादिल क़यादत तौर ते, मुतबादिल जो ऑप्शन तौर ते इलेक्शन में बीही रहिया आहिनि। आऊं सम्झां पियो त हीअ जेका इलेक्शन आहे या नवनि लाड़नि खे जनम ॾींदी ऐं जेकॾहिं जमहूरी अमल जो तसलसल जारी रहियो त ईंदड़ जेका इलेक्शन आहे उहा इलेक्शन जेका आहे सिंध में तब्दीलीअ जो वॾे में वॾो जेको पेशकीमो साबित थींदो। हीअ इलेक्शन हिकिड़ी नवाण खणी आई आहे, हीअ इलेक्शन जेका आहे हिकिड़ी आउं चवंदुसि त हिकिड़ी शुरूआत आहे तब्दीलीअ जी। ऐं ईंदड़ इलेक्शन जेकॾहिं जेका फ्री एंड फेयर थिए थी त पोइ माण्हू हाणे पुराणनि कुर्बानीनि जे बदौलत ते माण्हुनि खे वोट कोन मिलंदा, माण्हुनि खे हाणे शहादतुनि जे बदौलत वोट कोन मिलंदा, पर माण्हुनि खे हाणे उन पार्टीअ जी कारकर्दगीअ जे बुनियाद ते वोट मिलंदो। हिन वक़्तु बि 60% वोट वरी बि शहादतुनि जे बदिले ऐं रोज पिटाड़े जे बदिले जेको मिली सघे थो ऐं इलेक्टेबल जेके आहिनि उन्हनि जी जेका ताक़त आहे उन्हनि वटि जेको पंहिंजो खानदानी असर रसूख़ आहे, बिरादरी असर रसूख़ आहे, उन्हनि जे बुनियाद ते उन्हनि खे वोट मिली सघे थो। पर ईंदड़ इलेक्शन जेका हूंदी पोइ उन में आउं सम्झां थो त कारकर्दगी जे बुनियाद ते माण्हू पंहिंजो वोट ॾींदा। त असांखे होप आहे त ख़ैर ख़ूबी सां ही इलेक्शन थिए ऐं उनजा जेके आहिनि से फ्री एंड फेयर इलेक्शन थिए, माण्हुनि खे पंहिंजे जमूर खे पंहिंजे आवाज़ खे दॿाइण जो वारो अमल न थिए। जमूर पंहिंजो आवाज़ जेको आहे जीअं पेश करे थो त उहो आवाज़ जेको आहे उन्हनि जो ट्रू स्पिरिट में ॿुधो बि वञे, वोट जी अहमियत बि हुजे ऐं माण्हू जे वोट ते ई जेकॾहिं तब्दीली अचे थी या बहितर ॻाल्हि थींदी। ऐं इनशा ताला ईंदड़ जेके ॾींहं आहिनि या ईंदड़ जेके साल आहिनि ऐं सम्झां थो त सिंध जे सूरनि में कमी ईंदी ऐं हाणे इन तरीक़े सां माण्हू कोन खटे ईंदा या अहिड़े तरीक़े जूं इलेक्शनूं कोन थींदियूं जंहिंमें चंद ख़ासि माण्हुनि खे सॾे करे ऐं पोइ उन्हनि खे ई सिर्फ़ु चइजे त बाबा हाणे तव्हां वोट ॾियाराइजो। न, हाणे कैंडिडेट खे दर दर वञणो पवंदो ऐं कैंडिडेट खे पंहिंजे जेके वोटर आहे उन जा ॾाढो जवाबदार ज़रूर जेको थियणो पवंदो। तव्हांजी महिरबानी। दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंधी कम्युनिटीअ जो क़ौमी, समाजी ऐं सक़ाफ़ती तर्जुमान जी हैसियत में कमु करे रहियो आहे। मुख़्तलिफ़ प्रोग्राम ऐं लोक मौसीक़ी वसीले दुनिया जे सिंधियुनि खे हिकु लड़ीअ में पोइण जी कोशिश करे रहियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे सिंधी वॾे अंग में ॿुधी रहिया आहिनि। रेडियो खे अञा वधीक बहितर प्रोग्रामनि में मुस्तक़िल बुनियादनि ते हलाइण लाइ सिंधी कम्युनिटी पारां माली सहकार जी ज़रूरत आहे। सिंधियुनि जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर निज सिंधी कम्युनिटी बेस्ड रेडियो आहे। माली सहकार लाइ बैंक अकाउंट जा तफ़सील रेडियो जी वेबसाइट ते मौजूद आहिनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन